अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि सां मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, कराची में वफ़ाक़ी सरकार जी मुदाख़लत खां पोइ ॾोहारियुनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिं लाइ सभिनी सियासी पार्टियुनि खे पिणु एतमाद में वरितो वियो। पर जॾहिं टारगेटेड ऑपरेशन ॾोहारियुनि ख़िलाफ़ शुरू कयो वियो त हिन ऑपरेशन दौरान हिकु सियासी धुर पारां ऑपरेशन जे हवाले सां जेके आहिनि से अणधुरियो ऑपरेशन जे हवाले सां ॻाल्हियूं बि साम्हूं आयूं। हिन ऑपरेशन ते हलंदड़ ऑपरेशन ते जेके एतिराज़ बि वारिया विया। हाणे हिन ऑपरेशन जी हिकमत अमली छा हूंदी, ऑपरेशन कहिड़ा नतीजा ॾेई सघंदो, हिन प्रोग्राम में इन ते बि ॻाल्हाईंदासीं त सियासी धुर पारां एतिराज़नि खां पोइ काल्ह जेको कराची में हड़ताल कई वई आहे, हिकिड़ो हड़ताल जो बिना हड़ताल जे जेको सूरत हाल साम्हूं आई, उन में सिंध हुकूमत जी का बि रिट जेका आहे असां नज़र न अची सघी। अॼोके प्रोग्राम में असां हिन ते ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सां प्रोग्राम में जेके आहिनि से महिमान आहिनि डॉक्टर सिकंदर अली शोरो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MP ऐं पार्लियामेंट्री सेक्रेटरी। वरी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां प्रोग्राम में आया। डॉक्टर साहब, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि त जेको ॾोहारियुनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन जेको हले पियो, त इन ते जेके एतिराज़ साम्हूं आया आहिनि, इन ते तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी क्लियर कयां त जीअं ही गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जी फॉर्म थी हुई त सिंध गवर्नमेंट जो पंहिंजो इहो उसूली मौक़िफ़ हुयो त हिते कराची में जेके बि ॾोहारी अंसर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ऐं कराची में अमन अमान जे लाइ हिकिड़ो टारगेटेड ऑपरेशन कयो वेंदो। जंहिंखां पोइ असां पहिरीं चयो हुयो त असांखे हालांकि एतिराज़ हुयो जंहिं तरीक़े सां वफ़ाक़ी काबीना जी हिते मीटिंग थी या उन्हनि कंहिं तरीक़े सां मुदाख़लत करण जी कोशिशि कई, पर उन जे बावजूदि बि हिकिड़ी मीटिंग्स थियूं, जंहिं मीटिंग्स खां पोइ जेके डिसीशन्स थिया उन डिसीजन जे मुताबिक़ टारगेटेड ऑपरेशन शुरू थियो। जंहिंखां पोइ असां ॾिठो त असांखे रिज़ल्ट्स अचणु शुरू थी विया। उहे टारगेटेड ऑपरेशन कंहिं बि हिकु धुर जे ख़िलाफ़ न आहिनि। उहे टारगेटेड ऑपरेशन उहे उन्हनि ॾोहारी अंसरनि जे ख़िलाफ़ आहिनि जेके हिते कराची जो अमन अमान ख़राबु करणु चाहिनि पिया, जेके कराची जे अमन अमान ख़राबु करण खां हिते जे रोज़मर्रा जी ज़िंदगी में अमल जेको दख़लंदाज़ी कनि पिया। सो उहे असां अञा उहो टारगेटेड ऑपरेशन थियो आहे ऐं असांखे कवी उमेदु आहे, असांखे वॾी उमेदु आहे त इंशाअल्लाह ताला असांखे उहे घुर्बल नतीजा मिलंदा ऐं इहो टारगेटेड ऑपरेशन कंहिं बिना कंहिं फ़र्क़ जी चाहे जेको बि ॾोहारी अंसर आहे, चाहे उहो भले कंहिं पार्टी में बि हूंदो, उनजे ख़िलाफ़ उहो एक्शन थींदो ऐं बग़ैर कंहिं पार्टी एफिलिएशन जो थींदो। एतिराज़ छो पिया साम्हूं अचनि, पार्टियुनि पारां जेको एतिराज़ कया पिया वञनि, त इहे एतिराज़ छो था साम्हूं अचनि या ऑपरेशन जे शफ़ाफ़ हुअण ते जेके हिन वक़्तु ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि, इन्हनि जो छा मक़सदु आहे? ॾिसो, ऑपरेशन जा डिमांड बि सभिनी धुरीन कया हुया, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ बि जेकॾहिं शुरू में बि इहो अनाउंस थियो त ऑपरेशन के धुर जे ख़िलाफ़ त आहे न, ऑपरेशन सिधो ॾोहारी अंसरनि जे ख़िलाफ़ आहिनि। ऐं जेकॾहिं कंहिं बि धुर खे को अहिड़ो इतराज़ आहे, जेकॾहिं कंहिं बि धुर जो को अहिड़ो कारकुन आहे जेको अरेस्ट थिए थो, को अहिड़ो पुराणो असेंबली जो मेंबर आहे जेकॾहिं उहो बि अरेस्ट थिए थो, त उन खां पोइ बि तरीक़ेकार आहिनि। उन खां पोइ उन्हनि जे सही हुजणु या ग़लति हुजणु, उन जे कंहिं बि जुर्म में मुलवस हुजण जे लाइ कोर्ट्स पियूं आहिनि, उन जो रिमांड आहे, उहे कोर्ट में मैटर वञे थो, उन खां पोइ उहो डिसाइड थींदो। उन खां पोइ इहा ख़बर पवंदी त इहा ॻाल्हि सही आहे न। लाज़मी कुझु अहिड़ा शवाहिद आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, अहिड़ा एविडेंस मौजूदु आहिनि जंहिं ते उहे कार्रवायूं थियनि पियूं ऐं उहे रेंजर्स ऐं पुलिस उहे कार्रवायूं कनि। अच्छा डॉक्टर साहब, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि त जेके गिरफ़्तारियूं थियनि थियूं, छा उन्हनि जी अॻु में तफ़्तीश कई थी वञे, इन्वेस्टिगेशन कई थी वञे उन माण्हुनि जे ख़िलाफ़, पका सबूत हथु करे उन्हनि ते जेको आहे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई थी वञे, या शक जी बुनियाद ते बि कुझु कार्रवायूं थियनि? ॾिसो, जीअं यकीनी तौर ते उन्हनि जे ख़िलाफ़ कुझु अहिड़ा अंसर मौजूदु हूंदा आहिनि, अहिड़ियूं शाहिदियूं मौजूदु हूंदियूं थियूं, अहिड़ा ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं लिंक्स बि हूंदा जिन जे करे बि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए थी। पर का बि कार्रवाई सिर्फ़ु इन करे नथी थिए त कंहिंजो तालुक़ु कंहिं ॿी पार्टी सां आहे, इहो थी नथो सघे। कुझु शाहिदियूं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं मौजूदु हूंदियूं जिन जे करे उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए थी ऐं उन्हनि खे कानून जे जकड़ में हाणे वधीक उन्हनि खां इंक्वायरी कई वेंदी। अच्छा, इन सूरत में जॾहिं ऑपरेशन ते एतिराज़ बि कया था वञनि, त तव्हां सम्झो था त उहो ऑपरेशन मां उहो कुझु अचीव थी सघंदो या उहो हासिलु थी सघंदो जंहिं मक़सद लाइ इहो ऑपरेशन कयो पियो वञे? ॾिसो, कंहिंजे बि एतिराज़ करण सां को फ़र्क़ु नथो पवे, ठीकु आहे। हीअ ऑपरेशन अक्रॉस द बोर्ड आहे, हीअ कंहिंजे चवण ते शुरू न थियो, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ जेकॾहिं कंहिंजे चवण ते इहो स्टॉप न थींदो। इहो उन सिर्फ़ु हिकु ई तरीक़े सां इहो स्टॉप थी सघे थो त हिते कराची में जॾहिं अमन अमान थिए थो, जॾहिं उहे ॾोहारी जेके बि मुलविस गुरोह आहिनि, उहे अफ़राद आहिनि, उहे माण्हू आहिनि, उन्हनि जो ख़ात्मो अचे थो, उहे कानून जे जकड़े में अचनि था ऐं उहे फर्दर जॾहिं कोर्ट्स उन्हनि जे लाइ छा डिसाइड थी करे, उहे उन्हनि जो जेकॾहिं हिते अवाम जेके हिते जो अमन अमान जेको हिते कराची शहर जो आहे उहो रेस्टोर थिए थो, अवाम सुख जो साह खणे थो,
तेसी ताईं ही टारगेटेड ऑपरेशन जारी रहंदो ऐं उन टारगेट ऑपरेशन जॾहिं शुरू थियो तॾहिं यकीनी तौर ते इहे ॻाल्हियूं साम्हूं आयूं त फलां फलां हंध ते हालात ख़राब आहिनि ऐं यकीनी तौर ते जॾहिं टारगेटेड ऑपरेशन पंहिंजे कंप्लीट थींदो जॾहिं पंहिंजे फाइनल स्टेज ते पहुचंदो तॾहिं बि उन जा उहे क्राइटेरिया हूंदा त असां ही जेके आंसर हुआ जिन खे असां पॉइंट आउट कयो हाणे उन्हनि जो जेको आहे ख़ात्मो आयो आहे हाणे हिन टारगेट ऑपरेशन खे ख़तमु करणु घुरिजे इन जो डिसीजन बि उहे एजेंसीज़ कंदो उहे लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ कंदो उन्हनि कमीशन जा उन्हनि कमेटियुनि जा सरबराह वेही कंदा त हाणे ऑपरेशन खे ख़तमु करिणो आहे हाणे इन जी वधीक फर्दर ज़रूरत न आहे। तव्हां चयो त फ़र्क़ु नथो पवे न कंहिंजे बि एतिराज़ करण सां न ऑपरेशन रुकिजी सघंदो न ऑपरेशन ते को रिज़ल्ट ते को जेको आहे उनजो फ़र्क़ु पवंदो पर फ़र्क़ु त नज़र आयो न कल्ह छा थियो जेको एहतजाज हालांकि न हड़ताल जी का कॉल ॾिनी वई न कंहिं पार्टी पारां हड़ताल जे लाइ जेको आहे अॻु में को ऐलान कयो वियो पर उन बावजूद बि ॼण हड़ताल जहिड़ी सूरत हाल हुई स्कूल बंदि थी विया नामालूम माण्हुनि पारां दुकानूं बंदि करायूं वयूं रोडनि तां ट्रैफ़िक ग़ाइब थी वई इहो पोइ छा हो? ॾिसो आउं चवां त कंहिं पार्टी जो को कारकुन एक्स MP जेको बि अरेस्ट थियो आहे उन खां पोइ उनजो हिकिड़ो तरीक़ेकार हुजणु घुरिजे न उनजो तरीक़ेकार इहो हुजणु घुरिजे जो उनखे के सुठो वकील उनखे डिफेंड करे कोर्टुनि में इहे मैटर्स वञनि उन खां पोइ डिसाइड थिए हा पर जेकॾहिं इहो तरीक़ो इख़्तियार कयो थो वञे हिते जे माण्हुनि खे रोडनि ते अचण जे लाइ अचण खां रोकियो थो वञे हिते ख़ौफ़ हिरास पैदा कयो थो वञे इहे शयूं आहिनि जिन जे लाइ त इहे सभु कुझु थिए पियो इहे शयूं आहिनि जंहिंजे लाइ असां हेॾो हीअ टारगेटेड ऑपरेशन थिए पियो जंहिंजे करे हुकूमत पंहिंजे जेको आहे हेॾो स्ट्रेटजी ठाही आहे त यकीनी तौर ते असां सम्झूं त असां उन लेवल ते त न आहियूं जो बिल्कुलु हर शइ सही हुजे उहा शइ न आहे पर असां उन्हनि खे इंशा अल्लाह ताला असांखे उमेदु आहे त असां ईंदड़ कुझु महीननि में इहे शयूं बहितर करे सघंदा इहे शयूं कल्ह जेकॾहिं स्ट्राइक थी आहे खामखा जी स्ट्राइक थी आहे जंहिंमें दुकानूं बंदि थियूं आहिनि जंहिंमें ॿारड़ा जेके सुबुह जो स्कूलनि लाइ विया आहिनि वापसि आहिनि इहे शयूं न थियणु घुरिजनि इंशा अल्लाह ताला असांखे इहे शयूं नज़र ईंदियूं त अॻिते इन फ्यूचर जेकॾहिं कुझु महीननि खां पोइ इन्हनि में बहितरी ईंदी अहिड़ियूं शयूं बार बार थियण यकीनी तौर ते हुकूमत खे बि इहे शयूं साम्हूं नज़र में आहिनि उन्हनि खे बि इहे शयूं नज़र में आहिनि उहे बि इन शयुनि जे रोकथाम जे लाइ कोशिशि कंदी ऐं वधीक त आउं इहो चवंदुसि त कंहिं धुर जेकॾहिं प्लानिंग करे जेकॾहिं इहे शयूं कयूं बि हुजनि त उन्हनि खे बि इन शइ खे छॾे करे कोर्टुनि जो सहारो वठणु घुरिजे। डॉक्टर साहब इहे शयूं के नयूं न आहिनि जॾहिं बि अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं थियूं आहिनि या माज़ी में जेके आहिनि से अॻु में टारगेटेड ऑपरेशन या थींदा रहिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तॾहिं बि अहिड़ा रद्द अमल जेके आहिनि से साम्हूं ईंदा रहिया न तॾहिं हुकूमत कुझु कयो उहा पार्टी तव्हां सां मुफ़ाहिमती हुकूमत में गॾु सियासत जे हवाले सां गॾु हुई तव्हां सां हुकूमत में भाईवारी हुई इतिहादी हुई तव्हांजी हाणे जॾहिं उहा पार्टी हुकूमत में न आहे तॾहिं बि इन तरह जो रिएक्ट साम्हूं आयो आहे हाणे बि हुकूमत जी का रिट नज़र न आई सॼो ॾींहुं गाॾियूं सड़ियूं जेके आहिनि से ट्रैफ़िक बंदि कराई वई दुकान बंदि कराया विया स्कूल ज़बरदस्ती बंदि कराया विया पर सिंध हुकूमत जी का रिट ई नज़र न आई किथे ईअं छो सिंध हुकूमत छा कयो? ॾिसो असां सां गॾु जेकॾहिं का रिकन्सिलेशन में कल्ह पार्टी गॾु बि हुई त असां हिते सिंध जे अवाम जे लाइ सिंध जे सूबे जे लाइ बहितरी लाइ गॾु हुआसीं जेकॾहिं अॼु खां असां सां हिन गवर्नमेंट में पार्टी शामिलु न आहे त कतई इन जो इहो तासुरु न आहे न ई इन जो इहो नतीजो आहे न ई असांजे ज़हन में इहा ॻाल्हि आहे न ई गवर्नमेंट जी इहा पॉलिसी आहे त को असां उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं पिया ईअं थी नथो सघे हीअ जेके कार्रवायूं थियूं पियूं लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ कनि पियूं पुलिस ऐं रेंजर्स करे पई कमेटीज़ ठहियल आहिनि ऐं उन्हनि में जेकॾहिं कंहिं कारकुन जो को नालो आयो या को अहिड़ो कारकुन या को सूबाई असेंबली में अरेस्ट थियो आहे त उहो गवर्नमेंट जी का टारगेटेड का पॉलिसी न आहे पहिरीं ॻाल्हि ॿी ॻाल्हि त अहिड़ियूं ॻाल्हियूं यकीनी पहिरीं बि थियूं आहिनि इहे ॻाल्हियूं पहिरीं बि ज़हननि में रहियूं आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ु वक़्तनि ब वक़्तनि कोशिशूं कयूं वयूं आहिनि न वक़्तनि ब वक़्तनि सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेके कोशिशूं कयूं उहे साराइणु घुरिजनि ॾिसो अॻे बि जेकॾहिं अहिड़ा के टारगेटेड ऑपरेशन थिया असांखे मूंखे यादि आहे त जेको रज़ा हैदर MQM जो MP हुयो उनजो टारगेटेड जेका किलिंग थी उनजा कातिल बि अरेस्ट थिया उन खां अलावा असां ॾिठो त जेकॾहिं हिते के ख़ानगी TV चैनल जा तव्हां खां इहो आहे त जेकॾहिं इन तरह जूं कार्रवायूं थियनि थियूं अवाम परेशान थिए थो ट्रैफ़िक जेको आहे सो बंदि कराई वञे थी दुकान बंदि कराया वञनि था स्कूल बंदि कराया वञनि था सिंध हुकूमत छा थी करे टारगेटेड ऑपरेशन हले थो पुलिस हरकत में आहे रेंजर्स हरकत में आहे सिर्फ़ टारगेटेड ऑपरेशन करण जी हद ताईं जेके हालात ख़राब थियनि था ऑपरेशन जे नतीजे में उन्हनि खे केरु कंट्रोल कंदो? ॾिसो इहा कोशिशि कई वई त जेकॾहिं उन्हनि टारगेटेड ऑपरेशन जे करे जेकॾहिं शहर में अहिड़े क़िस्म जी हालात ख़राब कया वञनि था इन्हनि खे बहाल करणु रेस्टोर करणु उहा बि गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे पहिरीं बि उन लाइ कोशिशि थी आहे ऐं कल्ह बि घणी कोशिशि कई वई मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छा हूंदो त उहे जेके टारगेटेड ऑपरेशन मुख़्तलिफ़ ख़ासि जॻहियुनि मख़सूस जॻहियुनि ते थींदा उन खां पोइ जीअं जीअं हालात ख़राब थियणु शुरू थिया जिते दुकानूं बंदि थियूं किथे टायर सड़िया त उन्हनि जे लाइ उते डिप्लॉयमेंट कई वई फोर्सिस जी उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते हालात बहितर थियणु शुरू थिया हालात 4 बजे खां पोइ हुई बहितरी तरफ़ थोरो वञणु शुरू थींदा आहिनि पर सुबुह खां मंझंदि ताईं त बिल्कुलु कुझु बि कोन ॾिसो इहा कोशिशि कई वई त किथे बि अहिड़े तरीक़े जो को ॿियो जानी नुक़सानु न थिए की अहिड़ो माण्हुनि जी मिल्कियतुनि
कुझु जेके मिल्कियतुनि खे नुक़सानु आहे उहो न पहुचे, पर हिकिड़ो जेको तासुरु रहियो आहे न, ॾिसो हिकिड़ो तासुरु इहो बि रहियो आहे पोइ पहिरीं 5 सालनि में न, पर इन खां पहिरीं जॾहिं बि हालात हिते का अहिड़े तरीक़े जेको र्यूमर्स को अहिड़ी का ॻाल्हि थींदी बि आहे तॾहिं बि अहिड़े तरीक़े सां इहे पूरो शहर हिकदमि शटर डाउन थींदो आहे या बंदि थींदो आहे, ट्रैफिक जैम थींदी आहे। पर हाणे यकीनी तौर ते असां जीअं हिन प्रोसेस में गुज़रूं पिया, जेको हिते माहौल हिते लॉ एंड ऑर्डर खे बहितर करण लाइ जेके कोशिशूं हलनि पिया, असांखे हिकदमि नतीजो मिली न सघंदो, कुझु उन जे लाइ इंतज़ारु करणो पवंदो। साम्हूं अचनि पुरमन एहतजाज करण हर पार्टी जो हक़ आहे, कोर्टूं खुलियूं पियूं आहिनि, तव्हां अदालतनि ताईं सां जेको आहे सो रुजू करे सघिजे थो, पर इन तरह जा जेके रिएक्ट साम्हूं अचनि था जंहिंसां वधीक हालात ख़राबी तरफ़ वञनि या वधीक आवाम खे परेशानी थिए, इनखे रोकण त हुकूमत जी ज़िम्मेदारी यकीनी तौर ते आउं चवां थो हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। कंहिंखे बि जेकॾहिं के इतिराज़ अथनि त उन जे लाइ ॾिसो असेंबली जो इजलास रिक्वेस्ट थिए थो, इहो हिकिड़ो फोरम आहे जिते हू पंहिंजो पॉइंट रेज़ करे सघनि था। उन खां अलावा जेकॾहिं किथे वञी को पुरमन धरणो लॻे थो, पुरमन को मुज़ाहिरो थिए थो, जेकॾहिं को प्रेस क्लब ते वञी करे पंहिंजी इहा ॻाल्हि पहुचाईंदा, जेकॾहिं इहे ॻाल्हियूं थींदियूं त इहे पुरमन तरीक़ा आहिनि, अदालतुनि में हलिया वञे पुरमन तरीक़ा आहिनि, पर अहिड़े नमूने सां कंहिंखे बि इजाज़त न आहे। जेके बि अंसर हिन में मुलविस आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई यकीनी तौर ते थींदी। इहे इन्हनि अंसरनि जे ख़िलाफ़ु जेके हिकदमि हिते जे पुरमन आम शहरियुनि खे जे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में दख़ल था पैदा कनि, इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी आहे, बिल्कुलु थींदी आहे। ऐं जॾहिं इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी तॾहिं असांखे नतीजो अचणु शुरू थींदो। डॉक्टर साहब, कार्रवाई कॾहिं थींदी जॾहिं इन्हनि माण्हुनि पारां रोडनि ते गाॾियूं साड़ी वञनि थियूं, टायर साड़िया वञनि था, रोड रस्ता बंदि कया वञनि था, ऐं जेको आहे सो ट्रांसपोर्ट बंदि कराई वञे थी, त पोइ हुकूमत जी का कार्रवाई थींदी नज़र त कोन थी अचे। ही हेॾे वॾी आबादी जो शहर आहे, पर इन एॾे वॾे आबादी शहर में उहो अंसर जेको हिकिड़ो लिमिटेड तादाद में मौजूदु आहे, इन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो एक्शन शुरू थी चुको आहे न, इन जे ख़िलाफ़ु एक्शन शुरू थी चुको आहे। उन एक्शन जे रिएक्शन में इहे ॻाल्हियूं एक्सपेक्टेड हुयूं त इहे ॻाल्हियूं अचणु शुरू थींदियूं, उन्हनि जे रोकथाम जे लाइ बि कोशिशूं कयूं पियूं वञनि, पर हिकिड़ो जेको डपु आहे, हिकिड़ो जेको हिते ख़ामख़ा जो इहो तासुरु फैलियल आहे त हाणे अञा वधीक हालात ख़राबु थींदा, हिकिड़ो उहो बि फ्रिक्शन आहे जंहिंजे करे बि कल्ह इहो हिकदमि ट्रैफिक जाम ऐं दुकानूं बंदि हुयूं। पर जीअं जीअं आहिस्ते आहिस्ते कुझु महीना गुज़रंदा त इहे हालतूं बहितर थींदियूं ऐं इहे माण्हू जेकॾहिं कल्ह बि का कार्रवाई थी आहे, किथे बि का बस सड़ी आहे, किथे को आवाम जी जान ऐं माल जे नुक़सान पहुचाइण जे लाइ का कोशिशि थी आहे, इहे माण्हू पॉइंट आउट थी वेंदा, इन जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी। इहे कार्रवायूं थींदियूं, ॾिसो वक़्तनि बि वक़्तनि कार्रवायूं थियूं आहिनि। तव्हां उहा ई मूं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए पियो त जेकॾहिं टारगेट किलिंग में जेके माण्हू मुलविस हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी, जेकॾहिं तव्हां ॾिसंदो की ख़ानगी TV चैनल जो जेको रिपोर्टर हुयो उन जा जेके टारगेट किलर्स हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी हुई। उन खां अलावा बि हिते जेके मिलिटेंट विग्स आहिनि उन्हनि जा केतिरा ई जेके कारकुन आहिनि उहे पकड़िया आहिनि। केतिरा ई कार्रवाइनि में हमेशह इहो चयो वेंदो आहे नामालूम माण्हू FIR नामालूम माण्हुनि ते कटिजंदी आहे, कॾहिं उन्हनि माण्हुनि जा नाला त साम्हूं न अची सघिया। ॾिसो नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ु त इहे कार्रवाई थी न आहे, ही त नॉमिनेटेड माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी आहे न, नॉमिनेट करे उन खां पोइ कार्रवाई थी आहे। नामालूम त माण्हू न आहिनि, जेके साम्हूं अचनि था, जेके माण्हू मुलविस हुजनि था इन गाॾियूं साड़ण में, रोड बंदि करण में या आवाम खां ज़बरदस्ती जेको आहे दुकानूं बंदि कराइण में, त इन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी, नाला साम्हूं ईंदा, पर हिते नाला साम्हूं न आया आहिनि। इन्हनि में किथे किथे ईअं बि हूंदो आहे त जेकॾहिं किथे का FIR रजिस्टर थियल हूंदी आहे, पोइ कॾहिं जेके एप्लीकेंट हूंदा आहिनि, जेके FIR रजिस्टर्ड बि कराईंदा आहिनि, त उहे बि नाला वठण थी वेंदा आहिनि। पर मूं चयो न किथे हर दफ़ा ईअं न आहे थींदो। कार्रवाइनि में इहे बि टारगेट किलर्स जेके आहिनि उहे त नॉमिनेटेड हूंदा, नाले वारा सां हूंदा आहिनि, उहे तॾहिं गिरफ़्तार थिया आहिनि जॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई थी आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई तॾहिं थी आहे जॾहिं उहा विजिलेंस रखी वई आहे, उहा विजिलेंस तॾहिं रखी वई जॾहिं गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, उहे पॉलिसी जे करे असांखे उहे रिज़ल्ट मिलियूं बि आहिनि। वरी बि जेकॾहिं असां हाणे बि वरी जंहिं तरीक़े सां ऑपरेशन स्टार्ट थियो, ऐं वरी बि इहो चवंदुसि त हाणे जेके बि हिते जा स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि पाण इहा डिमांड कई त हिते ऑपरेशन थी आहे, जॾहिं ऑपरेशन थियो आहे उन खां पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ थियो आहे। ब्रेक खां पोइ मां तव्हांखां सवाल कंदमि त ऑपरेशन जी निगरानी लाइ कमेटी पिणु जोड़ी वई आहे, त उहा कमेटी कहिड़ो कमु करे पई आहे? जेके एतिराज़ थियनि था या जेके गिरफ़्तारियूं थियनि थियूं या कमेटी उन्हनि जे हवाले सां जेके शिकायतूं थियनि थियूं उन्हनि जी छंड छाण कीअं थी करे, उन ते कार्रवाई कीअं थी करे, इन जो जवाबु मां तव्हांखां ब्रेक खां पोइ वठंदमि। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन जी। डॉक्टर साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में मां कमेटी जे हवाले सां तव्हांखां सवाल कयो त छा ऑपरेशन जी निगरानी जे हवाले सां का कमेटी बि जोड़ी वई आहे, त उन कमेटी जो कहिड़ो कमु आहे या हिन वक़्त ताईं जेके शिकायतूं थियूं आहिनि त कमेटी कहिड़ी छंड छाण कई आहे? ॾिसो, जेका कमेटी ठाही वई आहे उहा ठाही वई आहे वज़ीर सिंध सईद क़ाइम अली शाह जी सरबराही में। ऐं तव्हां ॾिठो
पाण हूंदो, तव्हांजो पाण बि इहो ॿुधो हूंदो। ऐं त अॼु कल्ह ई उन कमेटी जी मीटिंग बि थी हुई, जंहिंमें इहो सॼो हिकिड़ो त जाइज़ो वरितो वियो त हेसि ताईं केतिरो टारगेटेड जेके ऑपरेशन आहे उन टारगेटेड ऑपरेशन थियो आहे, उन जे नतीजे में कहिड़ियूं रिज़ल्ट्स मिलियूं आहिनि। उन खां पोइ इन टारगेटेड ऑपरेशन ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो ऐं इहो ई चयो वियो उन में डिसीजन थिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ डिसीजन आहिनि उन में बिना के प्रेशर में ईंदे करे उन टारगेटेड ऑपरेशन खे कंटिन्यू रखण जो बि ऐलान कयो वियो। ऐं इहा बि ॻाल्हि कई वई त जेकॾहिं ॾिसो, जेकॾहिं कंहिंखे के बि रिज़र्वेशन आहिनि, के बि एतिराज़ात आहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु का शइ थी आहे त उहे उन जे लाइ सबूत आणींदा, उहे या अदालतुनि में वेंदा ऐं उहा कमेटी पाण पंहिंजे सिर्फ़ु उन्हनि ॻाल्हियुनि जो जाइज़ो रखंदी, उन ते नज़र रखंदी ऐं किथे बि कहिड़ी शइ जो जेकॾहिं किथे बि ॻाल्हि क्लियू को मिले थो त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी ऐं उन जे हल करण जे लाइ कोशिशूं कयूं वेंदियूं। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां सम्झो था त जेके गिरफ़्तारियूं कयूं वञनि थियूं ऐं जिन माण्हुनि खे पकड़ियो वञे थो उन्हनि जे ख़िलाफ़ु इन्वेस्टिगेशन बि जेको आहे सो भरपूर तरीक़े सां थियलु हुजे, या ईअं न थिए जो त उन्हनि खे पोइ पकड़जी वञनि, उन्हनि खे पोइ सज़ाऊं न थी सघनि या उन्हनि जे ख़िलाफ़ु केस मज़बूत न हुजे, अहिड़ा के सबूत न हुजनि त वरी उहे अदालत जे ज़रिए आज़ादु थी अचनि था। ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हमेशह कोशिशि कई आहे ऐं इहो करे बि ॾेखारियो आहे, हिते अमन अमान जे बहाली जे लाइ कोशिशूं जारी रहियूं आहिनि। ऐं हींअर बि जेके कार्रवायूं थियनि पियूं, जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उन में जेके बि जिते जिते बि माण्हू जेके मुजरिम आहिनि, जेके उहे ग्रुप आहिनि, उहे टोला आहिनि जेके अरेस्ट थियनि पिया, यकीनी तौर ते उन्हनि जे लाइ हिकिड़ो बिफोर अरेस्ट थियण खां पहिरीं हिकिड़ी जेका इन्वेस्टिगेशन थियल आहे, पर उहे जॾहिं माण्हू पुलिस ऐं रेंजर्स जी जकड़ में अचनि था, उन्हनि ते FIR रजिस्टर थियनि थियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ु बिल्कुलु FIR रजिस्टर थियूं, कंहिं बि दबाव में अची करे उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR वापसि वठण जो सवाल ई पैदा न थियो। उन्हनि जे करे FIR रजिस्टर ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ो जेको रिमांड आहे उन में इन्वेस्टिगेशन आहे ऐं इन्वेस्टिगेशन करण खां पोइ उन्हनि खे कोर्टुनि जो मुंहुं ॾिसणो आहे। हाणे हिते जे सिस्टम जी हिकिड़ी अनफॉर्चुनेटली बदकिस्मतीअ सां इहे त हक़ीक़तूं रहियूं आहिनि त हिते जेतिरा बि वॾा वॾा मुजरिम आहिनि उहे शक जो बुनियादु वठी करे उहे कंहिं न कंहिं ॻाल्हि जो नाजाइज़ फ़ाइदो वठी करे उहे आज़ादु थी विया आहिनि। पोइ उहे पुलिस जूं कार्रवायूं, उहे रेंजर्स जूं कार्रवायूं उहे बेमौसर साबित थियूं आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त ॾिसो, इहे पुलिस ऐं रेंजर्स त पंहिंजे तरीक़े सां एतिरो ई करे सघे थी जो उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि खे पॉइंट आउट करे, आइडेंटिफाई करे, उन्हनि खे पकड़े, उन्हनि खे कोर्टुनि ताईं पहुचाए। हाणे कोर्टुनि खे उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR मज़बूत हमेशह रही आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR रहे थी। उन्हनि में उहे जेके आहिनि इन्वेस्टिगेशन में जेके बि पॉइंट्स, जेके बि उन जा एरियाज़ आहिनि उन्हनि खे कवर कयो वञे थो। बाद में जॾहिं करे अची करे कोर्टुनि में उहे शक जो बुनियादु कंहिं न कंहिं ॻाल्हि ते उहे वठी करे आज़ादु थियनि था। ॾिसो, असां इहो बि चयो त इहा बदकिस्मती न सिर्फ़ु मां तव्हांखे पॉइंट आउट करणु चाहींदमि त पुलिस जे जेकर इन्वेस्टिगेशन जो निज़ाम ठीकु हुजे त सवाल ई नथो पैदा थिए त को ज़मानत ते आज़ादु थी सघे। जेकॾहिं हिकिड़े आम माण्हू ते केस लॻंदा आहिनि त हुनजी उमिरि गुज़री वेंदी आहे ज़मानतूं कराईंदे त ॾोहारी माण्हुनि जिते एॾा हल्के तरीक़े सां हुन ते केस लॻाया था वञनि, पुलिस पारां मज़बूत केस नथो ठाहे वञे त आराम सां ज़मानत कराए। तव्हांजी हिन ॻाल्हि ते इतफ़ाक़ नथो कयां। ॾिसो, पुलिस केस ठाहे थी, पुलिस उन केस ठाहिण खां पहिरीं जेकॾहिं अॼु के गिरफ़्तार थियूं तॾहिं बि उन्हनि जे ख़िलाफ़ु इन्वेस्टिगेशन थिए थी। न ईअं न आहे। ॾिसो, जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु इन्वेस्टिगेशन थिए थी, पुलिस इन्वेस्टिगेशन करे थी, उन्हनि जे ख़िलाफ़ु उहे सबूत उहे उन में मुहैया करे थी, जेके FIR जी इन्वेस्टिगेशन विझणु घुरिजनि। उन्हनि खां पोइ जेकॾहिं उहे कोर्टुनि में वञनि था, उतां खां उहे आज़ादु थियनि था। उहे आज़ादु जेकॾहिं कंहिं मामूली शक जे बुनियाद ते थियनि था त इहो त असां सम्झूं था त इहो पूरी जेका एक्टिविटीज़ आहे, कार्रवाई आहे, उनखे गैर मुसर थी वञे। ऐं इन खां अलावा बि मूं हिकिड़ी ॻाल्हि करणु बि चाहियां न। ॾिसो, उन खां अलावा बि इहा ॻाल्हि थी आहे त जेके पोयनि हुकूमतुनि में अहिड़ा क़ैदी बि आहिनि जेके मुजरिमाना क़ैदी, जेके एक्टिविटीज़ में मुलविस रहिया आहिनि, वॾी वॾी सरगर्मियूं, उन्हनि खे बि पेरोल ते आज़ादु कयो वियो। उहे उन्हनि खे पेरोल ते आज़ादु कयो वियो। उहो पेरोल ते आज़ादु करण जे लाइ बि उन्हनि खे या त 48 आवर्स में कलाक या वरी को 3 ॾींहं उन्हनि खे आज़ादु कयो। पोइ उहे बि सालनि जे साल उहे ॿाहिरि रहिया आहिनि। इहे शयूं ॾिसो, असां पीपल्स पार्टी अची करे इन्हनि ॻाल्हियुनि जे ख़िलाफ़ु बि कार्रवाई कई
ऐं हींअर इहो बि सुप्रीम कोर्ट जे नोटिस वठण खां पोइ इहे सभु मामला साम्हूं आया कंटेनर जे गुम थियण जा हथियारनि जे फैलाव जा जेके 450 या 492 मुंहिंजे ख़्याल में माण्हुनि जा नाला हुया जेके पेरोल ते आज़ाद थिया इहो सॼो मामलो त पोइ साम्हूं अची सघियो आहे न गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में त इहे मामला सॼा दॿियल रहिया हुया न पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में इहे मामला उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथी आहे इन्हनि जे लाइ कार्रवाई थी हुई तव्हांखे शायदि नोटिस में इहा ॻाल्हि हुजणु घुरिजे पीपल्स पार्टी बि इन्हनि जे ख़िलाफ़ ये ॻाल्हियूं कयूं हुयूं बाक़ी सुप्रीम कोर्ट में ये शयूं पॉइंट आउट थी हुयूं पर इन खां पहिरीं पीपल्स पार्टी में जे गवर्नमेंट में इहे जेके पेरोल ते आज़ाद थिए इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियूं यकीन तो जेको पेरोल ते आज़ाद थींदो उहो ईअं त खुलियाम त न वेठो हूंदो उहो एतिरनि सरगर्मी में मुलविस उहो उतां खां जॾहिं निकिरी आहे उहे लाज़मी स्क्रीन था त साइड ते रहे पर उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे उहो पीपल्स पार्टी गवर्नमेंट में थी आहे कंटेनर्स 19,000 कंटेनर्स गुम थियण जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि हली हुई त 19,000 हथियारनि सां भरियल कंटेनर जेके आहिनि से गुम कया विया आहिनि या गुम थी विया आहिनि उन्हनि में हथियार हुआ बारूद हो जेको पूरे ॿियनि सूबनि में कराची में बि जेको आहे उनखे फैलायो वियो आहे उनजे ज़रिए कार्रवायूं थियनि थियूं इन ते तव्हां छा चवंदव ॾिसो जेकॾहिं 19,000 कंटेनर्स जी ॻाल्हि आहे ॾाढी परेशानी जी ॻाल्हि आहे पर इन ते हाणे जॾहिं इहा स्टेटमेंट आई त 19,000 कंटेनर्स गुम थिया उन ते हिकिड़ी कमीशन ठही आहे जेको अदालती मामिलो जंहिं ते हिकिड़ी इंक्वायरी हले पई जंहिं ते रिपोर्ट अञा अचणी आहे उहा इंक्वायरी का हिकु सिंगल जेको पर्सन आहे उहो कंडक्ट कनि पिया बहरहाल उहा कमीशन ठहियलु आहे उन खां पोइ अहिड़ियूं बि ॻाल्हियूं आयूं त अहिड़ा जेके 19,000 कंटेनर गुम न आहिनि थिया पर न पर हाणे जेसि ताईं उनजे लाइ का कार्रवाई जेको इंक्वायरी हले पई जेसि ताईं इंक्वायरी जी रिपोर्ट नथी अचे आउं सम्झां थो त इंक्वायरी रिपोर्ट अचणु घुरिजे उन इंक्वायरी रिपोर्ट अचण खां पोइ ॻाल्हि पधरी थी वञे ऐं उन इंक्वायरी रिपोर्ट जी बेसिस ते अॻिते कार्रवाई थिए 19,000 कंटेनर्स तमामु वॾी तादाद में जेके कंटेनर्स आहिनि उन में हथियार तमामु वॾी तादाद में जेके हिन पूरे शहर में हिकिड़ो बारूद जो ढेर ठाहे सघनि था त उन जे लाइ यकीनी तौर ते उहा कार्रवाई उन रिपोर्ट जे आधार ते थींदी जेका हिकिड़ी कमेटी ठही आहे हिकिड़ी कमीशन ठही आहे जंहिंखां पोइ कार्रवाई थींदी उन रिपोर्ट इन ऑपरेशन जो महवर छा आहे कराची में हथियारनि जो जेको फैलाव आहे या हथियार किथां थो अचे इंटेलिजेंस जो कमु छा आहे त इन हथियारनि जे फैलाव खे कीअं रोकबो कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इन ऑपरेशन जी कड़ी में कराचीअ में जेके हथियार आया उहे के हींअर जा न आहिनि या कुझु 10 साल 15 साल बल्कि उन खां पहिरीं आहिनि तव्हां ॾिठो हूंदो त उहो पीरियड जंहिंमें उहे जमहूरी हुकूमतुनि खे हटाए के डिक्टेटर जी हुकूमत आई जंहिंमें आउं चवां जनरल ज़ियाउल जी हुकूमत आई जॾहिं उन्हनि अची करे पंहिंजे पॉलिसीज़ में इहा प्रायोरिटी रखी त उन्हनि मिलिटेंट विंग्स खे सपोर्ट करणु शुरू कयो त पोइ उन मिलिटेंट विंग्स जेके हुया उन्हनि जो जॾहिं उतां न सिर्फ़ु उन्हनि जे मुल्क मां अफ़गानिस्तान मां बल्कि पोइ वरी उन्हनि जो पाकिस्तान में अचणु पोइ उन्हनि जो कराची ऐं पोइ हिते हथियारनि जो अचणु हिकिड़ो इहो फ्रैक्शन इहो जंहिंजे करे हिते हथियार वधिया उन खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिते बि अहिड़ियूं जेको आहे हालात ख़राबु रहिया जंहिंमें इहो मुख़्तलिफ़ पीरियड्स हुआ जेको 93 96 जंहिंमें के मिलिटेंट विंग्स जेके के पार्टी सां एफिलिएटेड हुआ उन्हनि जे करे बि हिते यकीनी तौर ते हथियारनि जो पोइ हिते उहे जेको आहे तव्हां ॾिठो हूंदो जेके लैंड ग्रेबिंग जा वाक़ियात रहिया उन में पोइ हिते जेके इहे ॾुआरी अंसर ॿिया जेके ड्रग्स में मुलविस हुआ इहे सभु शयूं हुयूं जिन जे करे हिते हथियार वधिया पर उन्हनि अच्छा इहो आहे जंहिंजे करे हिते सपोर्ट यकीनी तौर ते उन मिलिटेंट विंग्स खे थिए थी जंहिंजे करे ॿाहिरियां हथियार अचे थो ऐं हाणे इहो हिकिड़ो त यकीनी तौर ते हिते इहो हिकिड़ो सोच जो मुक़ाम आहे हिकिड़ो परेशानी जो आलम आहे ऐं इन जे ख़िलाफ़ ई जेको ऑपरेशन थिए पियो इन्हनि सभिनी शयुनि खे एलिमिनेट करण जे लाइ इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ चाहे उहो पोइ कंहिं मज़हबी धुर सां उन्हनि जो वास्तो हुजे कंहिं लैंड ग्रेबिंग ग्रुप सां वास्तो हुजे कंहिं ॿी ॾुआरी जेको ड्रग्स जे कारोबार में मुलविस हुजे या कंहिं सियासी पार्टी जे पाछे तले हुजण जी कोशिशि करे हालांकि तव्हां ॾिठो हूंदो त अन रिकॉर्ड सभिनी इहे पार्टी चयो आहे त असांजो कंहिं बि ॾुआरी माण्हू सां को वास्तो न आहे पर जेकॾहिं को ॾुआरी माण्हू कंहिं सियासी पार्टी जे साए में वञण जी कोशिशि थो करे तव्हां त चवंदो उहा पार्टी बि उन खां इनकार करे ऐं पोइ जेकॾहिं उहो वठण जी कोशिशि करे त उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी हाणे इहो ऑपरेशन इन्हनि जे करे इहा आहे त माण्हुनि जो ख़त्मो थिए जेकॾहिं माण्हू ख़तमु थींदा त इहे एलिमेंट्स जेके हथियार आहिनि जेके हिते जा ॿिया मसइला मसाइलनि यकीनी तौर ते उन्हनि जो बि ख़त्मो ईंदो अच्छा इन ऑपरेशन जे हवाले सां हिन वक़्त ताईं केतिरा जेके मुल्क में गैर क़ानूनी परॾेही धारिया जेके आबाद आहिनि 20 लखनि खां मथे उन्हनि जो तादाद आहिनि जेके रजिस्टर बि कोन्हनि त उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघी आहे छो त ॾोहारी सरगर्मियुनि में उन्हनि जो बि हिकिड़ो वॾो किरदारु साम्हूं आयो आहे जी बिल्कुलु
ऐं तव्हांखे ॿुधायां 27 लख जेके आहिनि न जेके परॾेही अची करे हिते वेठा आहिनि जिन जो को रिकॉर्ड न आहे जिन जो को रिकॉर्ड न आहे जिन जेके हिते बि ॾुआरी सरगर्मी में मुलविस आहिनि जेको हिकिड़ी रिपोर्ट बि आई आहे त जेके हिते जा एग्ज़िट रस्ता आहिनि ॿाहिरि निकिरण जा उहे उन्हनि एरियाज़ उन्हनि जा कब्ज़ा आहिनि ऐं इहो बि पॉइंट आउट थियल आहिनि त उहे उन्हनि जिन जिन इलाइक़नि में उन्हनि जो ईअं सम्झो त राज आहे उते उन्हनि जूं अदालतूं लॻल आहिनि ऐं हा उन्हनि जा नोगोज़ एरियाज़ आहिनि ही जेको कार्रवाई आहे इहो मूं पहिरीं चयो न जेको बि कराची जो अमन अमान जंहिं बि ख़राबु करण जी कोशिशि कई आहे जेको उन में मुलविस आहे उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी पोइ भले उहे उन्हनि में मिलिटेंट विंग्स में हुजनि तॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी उहे जेके परॾेही अची करे हिते आबाद थिया इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी कानूनी जेके धारिया आहिनि उन्हनि खे उन्हनि जूं के गिरफ़्तारियूं थियूं आहिनि पर उन्हनि जो को रिकॉर्ड साम्हूं अची सघियो आहे छो त उन्हनि त हिते शनाख़्ती कार्ड बि ठाराए वरिता आहिनि त पासपोर्ट बि उन्हनि खे मिलियल आहे ॾिसो इहा हिकिड़ी तशवीश जहिड़ी ॻाल्हि आहे जो उन्हनि खे हिते पासपोर्ट बि मिलियल आहे शनाख़्ती कार्ड बि ठहियल आहे हिते कुझु कार्रवायूं थियूं आहिनि जंहिंमें कुझु गिरफ़्तार थिया आहिनि अञा बि वॾे पैमाने ते इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई हले पई जंहिंजा रिज़ल्ट असांखे साम्हूं ईंदा पोइ उन्हनि में डिटेल्स बि ईंदा त केतिरा माण्हू गिरफ़्तार थियनि था पर इन्हनि जे ख़िलाफ़ु सिंध गवर्नमेंट यकीन तौर ते का कानून साज़ी बि करे पई त जीअं इहे एतिरा ढेर सारा लखें जेके परॾेही अची करे गैर क़ानूनी हिते अची करे आबाद थिया आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए जीअं जेकॾहिं इहे बि जेकॾहिं अमन अमान ख़राबु करण में मुलविस आहिनि त इन्हनि जो बि सफ़ायो थिए बिल्कुलु बिल्कुलु ऐं दादा इहे बि अमन अमान ख़राबु करण में मुलविस आहिनि त इन्हनि जो बि ख़ात्मो थिए त जीअं इहो फ्रैक्शन इहो हिसो बि साफ़ थी वञे ॿिया जेके हिते कंहिं जेके बि हिते अमन अमान ख़राबु करण लाइ जेके बि धुरियूं सरगर्म आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी वॾी महिरबानी अवां जी मां प्रोग्राम में आया नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सबिन मेमण खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाहिगुरु